नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे गढ़ी यासीन में ख़बर ॾींदा हलूं त तालका गढ़ी यासीन में यूसी मस्ती खान जे हेडक्वार्टर ऐं 11,000 घरनि ते ॻोठ नव अमरूटी काफ़ी अरसे खां बिजली जहिड़ी सहूलियत खां महरूम में 1 साल गुज़रण बावजूद तक जा चूंडियल नुमाइंदा ऐं ज़िले इंतज़ामिया ख़ामोश केतिरा ई भेरा दाहूं करण बावजूद ज़िले इंतज़ामिया जी मुसलसिल कन लाटार 1 साल अॻु तेज़ बरसात ऐं तूफ़ान सबबि ॻोठ नव अमरूटी जा 10 थंभा ऐं 1 ट्रांसफार्मर सड़ी किरी पियो आहे। तंहिं बावजूद केतिरा दफ़ा मीडिया में दाहूं करण बावजूद को बि खड़तेल न निकितो। 1 साल गुज़रण बावजूद नव अमरूटी जी बिजली बहाल न थी सघी। ज़िले इंतज़ामिया ऐं तक जे चूंडियल नुमाइंदनि जी नाअहली जो इहो सबूत आहे। इन मौक़े ते असां शिकारपुर जे डिप्टी कमिश्नर काशिफ नबी ऐं तवानाई जे सूबाई वज़ीर इम्तियाज़ अहमद शेख गढ़ी यासीन जे MP ऐं सिंध असेंबली जे स्पीकर आगा सुराज दुरानी ऐं वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह समेत वसारनि आला अमलदारनि खे नोटिस वठण जी अपील करियूं था। 15 ॾींहंनि में नव अमरूटी जी बिजली बहाल कराए ॾिनी वञे, न त ॿी सूरत में सख्त एहतजाज कयो वेंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।